खैरपुर वेझो हथियारबंद नौजवान खे मुबैना अगवा करे फरार थी विया। वारसन पारां संदसि बाज़ियाब लाइ एहतिजाज कयो वियो। पीरगोट भरिसां ॻोठ अलीबख्श कांहरवासी ठेड़ी शहर जे मालपिड़ी मां हथियारबंद मुबैना तौर नौजवान महब अली वलद गुलज़ार अहमद कांहर खे अगवा करे विया। वारसन पारां एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते रियाज़ अली कांहर, मोहम्मद यूनिस कांहर, यार मोहम्मद कांहर, कलंदर बख्श कांहर ऐं ॿियनि चयो त असांजो नौजवान महब अली वलद गुलज़ार अहमद कांहर अॼु ठेड़ी शहर जे मालपिड़ी में बकर खपाइण वियो हो, जंहिंखे कार सवार नामालूम हथियारबंदनि मालपिड़ी मां खंबे विया आहिनि, जंहिंजो को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। हुननि चयो त नौजवान जे गुम थियण बैदि मुख़्तलिफ़ थाणनि तां पुछा गछा कई आहे, पर पुलिस का बि मदद नथी करे मजबूर थी एहतिजाज करे रहिया आहियूं। हुननि चयो त नौजवान वटि 2.5 लख रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान बि हुयो। खेसि अणसुञातल हथियारबंदनि खंबे गुम करे छॾियो आहे। मुज़ाहिरनि DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी गुम थियल नौजवान जी ॻोल्हा में मदद करे पखड़ियल बेचैनी ख़तम कई वञे।